ओ मिठी कांगड़ी थी उडे ओ बिदातन कांगड़ी थी उडे कांगड़ी थी उडे ओ मारो जीवड़ो झोला खाए कांगड़ी थी उडे ओ मारो जीवड़ो झोला खाए ओ मिठी कांगड़ी थी उडे ओ बिदातन कांगड़ी थी उडे सरकार छा त ॿुधायां असल हू हवाऊं आहे न हू कमदार है नाले वाले जी खबर पई आ बाबा नालो अथसि सूमल पर कसम साण बाबा आहे मूमल कायम छा कजे कीअं कजे सरकार ॻाल्हि थोरी टेड़ी थी पई आहे वेठा वरी वञी अलाह ताला वारे पासे आहिनि न बाबा तॾहिं कमदार अल्लाह ताला वरी खेनि कहिड़ियूं तरकारियूं रधे खाराईंदुनि जो ओॾां वञी वेठा आहिनि बाबा इहा ॻाल्हि त मूंखे बि सम्झ में की नथी अचे पर अॻी त सदाईं हिते अची वेहंदा हुआ सरकार हिकिड़ी ॻाल्हि चवां चओ सरकार जे हमीर सचो थिए न त कर ढब ढबी विझिजे अड़े टुकर चोर कमदार पखी उॾाए पोइ थो जार विझी सरकार भयां थो त फूक हमीर जी ॾिनल आहे सर थकजी पिया आहियो छा न पुट अॼु त ईअं थो लॻे ॼणा थक ई लही विया हुजनि हीअ जेकी वारी ॾिसी पियो न जिन ते मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा पेर चिटबा हुआ से बि ॼण नहनि ॾठा सर हिन ॾुकार त माण्हुनि खे थकाए थकाए मारे वेठो आहे रावल तुंहिंजे दोस्त सजण जे ॻाल्हियुनि मां ईअं थो लॻे ॼण ही पाण कंहिं थकल टुटल काफ़िले जो मुसाफ़िर थींदो पियो वञे सर मूंखे बि ईअं पियो लॻे रावल हू साम्हूं भिट ॾिसी पियो न उते आऊं ऐं तुंहिंजो वालिद गॾिजी रांदि रूंद कंदा हुआसीं मींहं वसंदा हुआ त पशम जहिड़ा ॻाढ़ा खुंभा मींहं वसाड़ा थधड़ी थधड़ी वारी ते घुमंदा रहंदा हुआ सर असां ते त माज़ी परस्ती जो इल्ज़ाम आहे पर तव्हीं त इन इल्ज़ाम खां आजा आहियो न रावल पुट माज़ी वाकई इंसान जे लाइ रोमांटिक शेल्टर साबित थियो आहे पर हीअ वारी न रुगो मुंहिंजे माज़ीअ जी निशानी आहे बल्कि हिन जे ज़रे ज़रे में मुंहिंजे दिल जो आवाज़ समायल आहे इन महीने भी चंड जो 4 तारीखों गुसाए पो आयो है वोट शुक्र कर जो यह मोकल भी जुड़ी सदाई एकड़ो डी बुधाइंदो है पर कंदो हुए आई जिए तुने मन मंजूंदी आहे तोखे खबर ही कोने मुझे मन जी त उन में केर बैठो आहे कोई कोने तो सवा कोई कोने हाय हाय मुंह जी पकाई त दिसो भला को गीत तो सुना अज तोखा बुधण जी ॾाढी तांग अथम सर वापस चलूं हाँ मार
लाला जी साईं। दुआ कर त रब सड़ाई करे लोड त जुड़ी अथस साईं हमीर सच्चो थिए त न पोइ सच्चो करीस न साईं अञा पिया पाबीसरियूं पोइ ॾिसजे। ऐं भायां पियो त मिड़ई रावल खे सभु पटियूं तुंहिंजी पढ़ियल आहिनि। आऊं सम्झां कोन पियो। सम्झण जी कोशिशि कर। रावल खे इन करे कोन पढ़ायो आहे त हुनजा अखर चएसि मुंहिंजे मुंहं में लॻनि। अव्हां जो इल्मु ॾिनल आहे ऐं अकेलो माण्हू एॾाही मोह कयूं किरियो पियो आहे। हेॾां थो अचे त रुॻो बेज़ारी बेज़ारी। न चने सर न, रावल लाइ ईअं न चओ। रावल त सुध ऐं ॿुध रखे थो। हा ॿुध रखे थो, कननि जो कचो। हमेशह तो वांगुरु अजीबो ग़रीब ॻाल्हियूं कंदो त ॻालीचनि जे खॾियुनि ते ॿार कमु को पिया कनि, माण्हुनि खे इमदाद को नथी मिले। अड़े बाबा तोखे ख़ुदा इज़त ॾिनी आहे, सुखियो टुकुर ॾिनो अथई त खा। रब अथई इज़त घणी ॾिनी आहे, पर जेकॾहिं सॼे जग जो सूर खणी हलंदे त कीअं हलंदे? चने सर इहो आहे बि त ग़लति कमु जेको सेठ बहिराम पियो करे। सरासर ज़ुल्म आहे। नंढड़नि ॿारनि खे ख़रीद करे हुनखे कारखाने में कमु ॾेई हुननि मां सवाइ टीबी ऐं दम जॾो छा थो कढे? को नुक़सानु ॾिनो आहे सेठ बहिराम? कहिड़ो ॾोहो आहे सेठ बहिराम जो? जेकॾहिं माण्हू पंहिंजा ॿार पाण सां रखनि त सेठ बहिराम जो पुॼाड़ो। चने सर ऐं पोइ बि इहो ई चवंदुसि त सेठ बहिराम माण्हुनि जी मजबूरियूं हुननि जे बचड़नि जी सूरत में गिरी पियो रखे। ऐं त ग़लति ॻाल्हि ॿुध, सेठ बहिराम मुंहिंजे ॿारनि जहिड़ो भाउ आहे ऐं तूं बि हुनखे अहिड़े नखियुनि सां ॾिसी रहियो आहीं जहिड़े नखियुनि सां हुनखे रावल ॾिसी रहियो आहे। मुंहिंजो यार आहे, हुन ते कख की न सहंदुसि। चने सर इन्हनि दोस्तनि निभाइण में त असां अलाए छा छा विञाए वेठा आहियूं। ख़ैर सेठ बहिराम खे हरू भरू पे एतिरो अखि जो ककरो न करियो त चङो। वॾेरे जानूअ मूंखे राति घुरायो को त बस बहानो त कंहिं ॿिए कम जो, और न जहिड़े नमूने वॾेरे मूंसां ॻाल्हायो तंहिं मां मूंखे हुनजी नियत चङी कान लॻी। को तोसां विढ़ियो की? न विढ़ियो की न, ॾाढो थधो। मूं त तोखे अॻे ई चयो हो त जानू जे पासे न वेझे त चङो। ऐं तूं वञी वेठे। हे मूं त लाचार खां खणी टपड़ रखिया ऐं जुठे आथी जो वटांसि पैसा खणी वरितासूं, सोचियासूं लो। पर यार भरी कुनीअ सां अहिड़नि माण्हुनि जी छांव में वेहण ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो आहे। तेनी अधी मखणा खां मूंसां ॻाल्हि चोरी त हुई, पोइ वरी माठी थी वई। पोइ आ त अलाए कुॼाणो। पोइ कुॼाणो चयो वॾेरे जान। मेरी वसंद यार हाणे मथो लिकाइजे त किथे लिकाइजे? वॾेरे जानू में त वॾड़नि जी निशानी कीने। हू त जंहिं तंहिंजे बचनि में अखि विझो वेठो आहे। सो हाणे लामारा पिया लॻनि। हर को मुछूं वटियो असां ग़रीब मिस्किननि जे कख न वता कद मथे खणे पियो निहारे। आऊं कीअं करियां? जेके पैसा न हितां जुड़िया से मूं कया पेट जी चती। ये छॾ पेट जी पचर, उका बुख मरी वञूं, पर बिहार न्याणीअ खे कंहिं कमकार सां ॿाहिरि न मोकिलिजे। ॿुधई? साईं हिन महिल किथां पिया अचो? इहो छो थो पुछी त किथां पिया अचो? इहो नथो पुछी त केॾांहुं थो वञा? साईं ॾाढी अवेर बि थी वई आहे साईं। हा सचमुच ॾाढी अवेर थी वई आहे। अवेर जीअं साईं। असां थकल घोड़ी ते असांजे छोर खे साईं जंहिं महिल तव्हां विया थी न साईं, असल उन महिल ई मीरल अची पुॻो। ॿियो त मकड़ीअ खे कल्ह खां मंड आहे साईं। पक कंहिं भला चक पत अथसि? जीअं साईं। असांजा खे
घोड़ी मरी हुई। घोड़ी मरी हुई किथे साईं? जानू जी बनी जे और तंग वट। साईं इहो सवण तो सुठो की न थियो। असाया ओ सवण ॾिसण करण छॾे ॾिना आहिनि। साईं कुमेत ॾाढी तिखी हुई। हे पर असां सां त तुंहिंजी हिन कुमेत बंद कोन पजायो। साईं हिकिड़ी ॻाल्हि चवां जे दिलि में न करियो त। चओ। साईं इन बाहि मां निकिरो, छॾियो पचर, खणी थी। सॼो जग इहो त चए, सॼो जग इहो त चए, पर हिकु माण्हू बि ईअं नथो चए त जग हिकु पासे उहा हुन पासे। केतिरा भेरा चयो अथमि, केतिरा भेरा चयो अथमि, पर होरी त मूंखे तूं बि मूंखे अचण खां झले थी। मूंखे पंहिंजो भउ कोन थो थिए दादा न। होरी हाणे त मुंहिंजो रत ऐं मुंहिंजा लुड़क गॾु हलण लॻा आहिनि। दादा न जे मूंखे विसारे छॾींदे कर चङो। होरी तुंहिंजी दिलि छे थी। माण्हू हथ ॿधी ॿधी मुंहिंजे अॻियां पुठियां पिया थींदा आहिनि। तो लाइ शायदि मुंहिंजो ई जान काफ़ी हुजे, पर जेकॾहिं तूं कान आई त मूंखे ई सॼो जान पोरो ऐं खोखलो लॻे थो। चओ भला आउं छा करियां? जंहिं अॻियां माण्हू हथ जोड़ कंदा हुजनि सो तोले जान मोहम्मद अॻियां हथ ॿधी ॿधी थकी पियो आहे। जान मोहम्मद जंहिंखे पंहिंजी भेण खां पंहिंजी कुमेत घोड़ीअ जो खुटको घणो आहे। खेसि को खुटको ई ॻणती आहे त उहा मां लाहिण लाइ तयारु आहियां। कहिड़ी त? मूंखे ॿनीअ मां हिसे ॾियण जी? हा तूं घर न कजांइ। दादा न मूं सॼी ॼमार हुन अॻियां हा में घारी आहे। सा छा घुरंदी, बसि हुनखे ज़िद आहे। संदसि ज़िद सभु कुझु सवड़ी न हुजे। ईअं न कजांइ दादा न, मुंहिंजे करे मन मुड़ी छॾे ॾे हुनखे। बसि पंहिंजी किस्मत में ईअं हो। किस्मत ते न हण रे, मूं किस्मत जा ॾावण पंहिंजनि पेरनि मां कपे कढी छॾिया आहिनि। दादा न तूं त जानो में जहिड़ो कोन आहीं, पोइ तूं ई छो थो करें? अरे हाणे हला थो, हाणे हिकु भेरो ईंदुसि बसि हिकु भेरो। जान मोहम्मद जेकॾहिं तूं मूंखे पंहिंजो वॾो सम्झी थो त मुंहिंजी पूरी ॻाल्हि ॿुधो। चाचा चनेसर जान मोहम्मद त पंथ में पयल ॻाल्हि ई सम्झी वठंदो आहे। हरू भरू मथो छो आणिजे। चाचा चार अच्छा बि वधीक अथई, पे हर वॾी जमार वारे खे आंडनि में तत विझण कोन ॾिबा न। दादू कुजाड़ो में घट आहे, पंहिंजो अथई, खीर वही भत में पवंदो। चाचा भेण जे संग जी ॿोल
अल्लाह दादा सां ॾाढी हजाणी जी हुई सात मरी वई त उन जे ॿोल खे पाणी ॾियण तुंहिंजे वस में कीने ईअं चाचा माइन जा फैसला पाण को मञा की न थींदा अल्लाह दादा जेके असां सां चङा पेर भरिया आहिनि तिन जी तोखे ख़बर कोन्हे डांतन जी जोड़ी काहिजी वई पेर खणाइण खां लवाए वियो हेॾा कीस थिया पुछण बि कोन आयो चाचा चनेसरा बनीअ जे कब्ज़े महिल माण्हू ॾियण खां बि जवाब ॾेई छॾियाई तो बि हुनखे लठ जे छेड़े मथे ते रखियो हो जान महमद कहिड़ो अलाह दादा खे तूं हिंदोरन में लोॾींदो रहियो आई ख़ैर चाचा छा पियो हुजे अल्लाह दादा ई मुंहिंजी बूटी गॾु कोन रतबी हरू भरू कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर मस्त हो मुझो विरद अदम दम अली अली मुझो विरद अदम दम अली अली सखीलाल कलंदर मस्त मस्त सखीलाल कलंदर मस्त मस्त लजपाल कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर मस्त
खे कीअं थो ॾोही चवीं, आईने खे कीअं थो ॾोही चवीं, आईने खे कीअं थो ॾोही चवीं, आईने खे कीअं थो ॾोही चवीं। ज़िंदगीअ खे रूप था मटणा पवनि, ॾींहं अहिड़ा थोड़ था ॾिसणा पवनि। ना इहे बोरड़ कीरा रता में छा बोर, घोड़िर जावा चिरनी ना इहे चिरम कीरो बिलाल सी हेत, अरे घोड़िर जावा चिरनी ना इहे चिरम कीरो बिलाल सी कोड, अरे घोड़िर जावा चिरमीना। परचम शाल ओ परचम शाल पवार गोला मारो मूसा, परचम शाल परचम शाल पवार गोला मारो मूसा, परचम शाल योगी या भी गणा ओ अल्लाह आयलड़ी मुझा बैनरड़ी मुझा लिखिया लाहौर नशा, जोगी या भी गणा ओ मेरा जोगी या भी गणा। खैर चाचा, छा पियो हुजे? अल्लाह दात ऐं मोजी बूटी गॾु कोन रत पई। हरू भरू ॿी ॻाल्हि त असांजे घर जे ॻाल्हियुनि में केरु ॿियो न पए त सुठो आहे। जान मोहम्मद, बाबा मूं पंहिंजो पाण खे हिन घर खां कॾहिं बि जुदा कीन को समझो। चाचा, इहो तो कोन समझियो आहे। 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 वरी वियो है न त कूड़ थो करी अंधो आया बड़ो आया छा। हाँ दा वियो पोइ मुंहुं न ॾे साम्हूं। समझाइस समझाए न पंहिंजे दातिले खे किथे खाज न थी वञे। मुंहिंजी इज़त खां मथे हिनखे उहो चरियो आहे जंहिंसां हरू भरू ही हमदर्दियूं पियो करे। अलाह दाद जे माण्हुनि अॼु अची तूं जी गिला ॾिनी आहे मूंखे। मुंहिंजो अवां जी दुश्मनी में कुझु न वञे दा। ॾिठो ई हाणे ही ॿाहुनि जा बि फ़ैसिला कंदो। संजा, मूं फ़ैसिलो कयो त बाबा खां पंहिंजे हिसे जी बनी वठी छॾियां। दरअसल आउं मल्हार खे शहर वठी वियोसि। ॿाहिरि जे डॉक्टरनि खे ॾेखारियुमि, हुननि चयो त हिन जो इलाज थी सघे थो जेकॾहिं ॿिए कंहिं माण्हू जूं अखियूं हिनखे लॻनि त। पोइ त पंहिंजे हिसे जी बनी विकिणी हुनजो इलाज कराईंदुसि। पर बाबा बाबा कावड़ त कंदो। चई कुजाड़ो पियो
मुझे को कुछ चयो है बाबा छा उनखे ॿीहर दोहराइण जी ज़रूरत आहे तो तोखे हिस्सो खपे तो हुन अंधे जो इलाज कराए ऐं पोइ हुनखे मां संझा जी ॿाहिरि आईए तो पंहिंजे पीउ खे लठ जे छेड़े ते जेको रखियो आहे सो बि सिर्फ़ इन करे तव्हांजे पंहिंजे रवैयनि जे करे रावल तूं तमामु घणो परे निकिरी वियो आहीं इहो त जेको माण्हू तव्हांखे मिलियो आहे उनखे तव्हां पाण धिकाड़ी परे कयो ॻाल्हि ॿुधी शर्मू जी तूं या त नौकरी वठ या जीअं तीअं बनियूं आहिनि तीअं अचे संभाल ऐं ॻोठ संभाल त पोइ हिसो ॾींदाए आउं पंहिंजो शौक़ु पूरो करण लाइ बनी कोन थो विकिणां बाबा ऐं न ई मूं अॼु ताईं पंहिंजे लाइ तव्हां खां कुझु घुरियो आहे जेकॾहिं तो कुझु घुरियो नाहे तॾहिं बि अहिड़ा पेर खयां अथई जो सभई माण्हू तुंहिंजे मुंहिंजी भेट करण में पूरा आहिनि घटि में घटि मुंहिंजी अकेलाई जो ख़्यालु रख बाबा मुंहिंजी अकेलाई तव्हां खां वधीक रावल तोखे उभरण माण्हुनि अकेलो कयो आहे ॿियो कंहिं की न कयो आहे मुंहिंजी त जुती बि कतई उभराण माण्हुनि खे उबती थी न लॻी आहे आउं उन्हनि सां उभराणो थी हलंदुसि ठीकु आहे त पोइ हुनजे अॻियां वञी झोली झल वञी पिन जे मल्हार लाइ मूंखे पिनणो बि पियो त आउं पिनंदुसि पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ त जेकॾहिं मल्हार सॼो बि थी वियो त मां छोकिरीअ खे बूहे में न हणंदुसि ऐं ॿी बि ॻाल्हि यादि रख त जेकॾहिं मल्हार खे मां हिते बर्दाश्त कयो आहे त सिर्फ़ु तुंहिंजे सिरे करे तुंहिंजो मतिलबु त हूअ वीचारी हुन घर में सड़ी सड़ी मरी मुंहिंजी मर्ज़ी आहे तो ते ॿार किन्हे को हुन घर में या त सड़ी मरबो आहे या अमा वांगुरु दर दर चुड़ी चुड़ी मरबो आहे ॻाल्हि ॿुध रावल ही घर अथई जेकॾहिं त रहे त रह न त तुंहिंजी मर्ज़ी आहे पर पीड़ियुनि जा पेर न ड्राए न ड्राए आउं उन्हनि पेरनि ते हली त नथो सघां जेकॾहिं उन्हनि पेरनि ते न हले रावल त मुंहुं भरे अहिड़ो किरंदी जो ज़िंदगी भर यादि रखंदे बाबा किरां या न किरां ॾिसां ताईं ॿधल न आहियो हीअ मुंहिंजी पंहिंजी ज़िंदगी आहे साईं जो ख़ैर ख़लीफ़ा तुम्हारे अल्लाह दादा ॾिहाड़े ते उताक लॻाइण बंदि करे छॾी आहे पर साईं ईअं बि पुछियो अथव त छो हा हाणे तूं बि इहो चवंदे त असांजा माण्हू बाज़ारनि में अची फॾा कंदा हुआ इहो न तॾहिं त न ते पुछुमि सच पुछो त साईं जन खे तव्हां अञा बि मिठा आहियो मिठो आहियां सो बि आऊं अल्लाह दाद खे इहो तूं मूं ते थोरो थो करीं छा साईं थोरे जी काई ॻाल्हि कान्हे मूं निमक सुञातो आहे तो निमक सुञातो आहे पर तो वारे रेस अल्लाह दाद असां सां उहो खेस बि करे पियो ऐं असांजे मथे ते हथ बि रखे थो हा साईं खेस जी काई ॻाल्हि कान्हे साईं जन सिर्फ़ु तव्हांजे मथे ते हथ रखियो आहे बस जे रेस अल्लाह दाद ॾाढी हजाणी जे हथ में न पले आ त मां रेस तव्हां वरी कहिड़ो ॾाढी हजाणी मरिया जे ज़बान खे पाणी ॾिनो आहे इहा मूंखे सभु ख़बर आहे सुठो इहो आहे त पाण में ठही वञे बस घणी ड्रेग न कर इहो असांजो घरू मामिलो आहे इन घरू मामले जे करे मूं वॾेरे चेनेसर ख़ान खे 7 सुरियूं ॿुधायूं तूं त वरी असांजे घरू मामलनि में दख़ल अंदाज़ी करी ठीक है सजन
तो नौकरी छॾी। अॼुकल्ह नौकरी वठणु तमामु वॾो मसइलो आहे। नौकरी छॾणु त का ॻाल्हि ई कान्हे। सर ईअं सम्झो त मूं इहो फ़ैसिलो जज़्बाती कयो आहे। ज़ाहिर आहे जेको माण्हू MA जी डिग्री सां गॾु LLB जी डिग्री वठियो वेठो आहे सो मंज़ूर जी जज़्बाती त न हूंदो न। बाबा तव्हां जॾहिं छो मरागे मूड में आहियो? सजण, जेकॾहिं तूं वाकई प्रैक्टिस करणु चाहीं थो त मुंहिंजो हिकु दोस्त आहे यूसुफ, हिते सीनियर वकील आहे। मां हुनखे तो लाइ चई थो छॾियां। हू तमामु सभा जो माण्हू आहे। बाबा इधर ना। जी साईं। बाबा पाणी त प्यार। जी हा साईं। चांहि बि पींदा? ज़ाहिर आहे बाबा, सजण आयो आहे, चांहि खणी आ। छा ॻाल्हि आहे? ते केरु आहियो? छो था भॼो? असांखे वठी हलो, हू असां मारींदा। केरु मारींदा? हू कारीगर सेठ जा माण्हू। कहिड़ा कारीगर? कहिड़े सेठ जा माण्हू ॿुधायो?